अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे मोरो में ख़बर ॾींदो तो मोरो में पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऐं मोरो प्रेस क्लब तरफ़ां कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती ऐं भारत जे ज़ुल्म ख़िलाफ़ साफ़ियुनि बाहन ते कारियूं पटियूं बधे प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिंमें साफ़ियुनि ऐं उहिदेदारनि वॾी तादाद में शिरकत कई। हिन मुज़ाहिरे जी अॻुवाणी PFU जे डिस्ट्रिक्ट ज्वाइंट सेक्रेटरी लुत्फुल्लाह अब्बासी, सदर मोरो प्रेस क्लब सूमर खान सोलंकी, जनरल सेक्रेटरी फ़कीर अख्तर लगारी, PFU जे मोरो यूनिट जे सदर नवाब असगर कोराई करे रहिया हुआ। कश्मीर थींदो पाकिस्तान, कश्मीर खे आज़ाद कयो, पाकिस्तान जिंदाबाद, पाक फौज जिंदाबाद जा नारा हणी रहिया हुआ। भारत जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। हिन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त असां मज़लूम कश्मीरियुनि सां गॾु आहियूं। हिंदुस्तान जो ज़ुल्म बर्दाश्त न कयो वेंदो। कश्मीरियुनि जी आज़ादी यकीनी आहे। पूरे पाकिस्तानी क़ौम कश्मीरियुनि सां गॾु आहे। जेसिताईं कश्मीरियुनि खे आज़ादी नथी मिले, साफ़ियुनि समेत पूरी क़ौम कश्मीरियुनि जी जदोजहद साथ ॾींदी रहंदी ऐं पाक फौज सां गॾु आहे। इन्हनि जी हर क़दम ते आजियां कयूं था। हिन एहतिजाज में साफ़ी मोहम्मद बख्श आलमानी, बशीर लगारी, मोहम्मद साले खोसो ऐं ॿियनि साफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।